भले वो लाइव अचन थी वही आहे स्टार्ट आहे। अस्सलाम वालेकुम दोस्तों, जी असां तव्हां सां वाइदो कयो वॾी महिरबानी थी। असीं हींअर गड़ी खुदाबख्श खां लाइव आहियूं। थोरो देरि थी, दोस्तनि खे टाइम असांजो जेको ॿुधायल हुयो तक़रीबन 2 बजे जो हुयो, पर दोस्त परे परे खां अचनि था पिया। कुझु मज़ारे अंदरि आहिनि, कुझु असां हिते बीठा आहियूं। पहुची चुका आहियूं। अदी शाइस्ता जेका असां जंहिं इनवाइट कयो अदी शाइस्ता खे, स्टेप फाउंडेशन जी चेयरपर्सन आहे। हुनजी वॾी महिरबानी जो अदी आई आहे एॾो परे खां असांजे कॉल ते। ऐं असीं हींअर हलूं था बेनज़ीर शहीद जी मज़ार ते, उते हाज़िरी भरियूं था। हे जेको कुझु सेशन हूंदो इहो लाइव हलंदो रहंदो। असां तव्हां सां गॾु इंशाल्लाह इन जेसिताईं जेके बि दोस्त ॾिसनि था पिया, महिरबानी करे ग्रुपनि में शेयर करे वठो, तकड़ में, पेजनि में। हे जेको सफ़र हाणे जेको शुरू कंदासीं इहो कंटिन्यू लाइव हलंदो पियो। हलो हलो ठीकु आहे। आसो ॾिसंदो हल बाबा। दोस्त मां तव्हांखे चवांव थो त हे जेके बि शेयरिंग आहे उहा तव्हां कंदा हलो। हा जी अंदरि हू जेको अब्दुल ख़ालिक आहे हिकिड़ो हेॾा वेठो आहे, हेॾा परियां वेठा आहिनि साम्हूं हिकिड़ा। हा उहो वरी जेको हुनजो आहे एसोसिएशन जो सदर, पेंशनर जेका एसोसिएशन आहे न जी, उन डिवीज़न जो आहे माना हेड आहे। ॿियनि ॿिए बटन चयो आहे त असां अचूं था, पर हुन चयो त थोरो टाइम लॻंदो असांखे। माना जंहिंमहिल बि तव्हां अचो असां वेठा आहियूं तव्हांजे लाइ। थोरो अॻिते पोइ हिते शायदि कुझु असां सां एड हुया, कुझु न बि हुया, जेसि ताईं मैसेज पहुतो आहे। हा उहो आहे। हे उम्मीदवार ई आहिनि जेके पोयां सभु टेस्ट वारा अथव। हा हे पाण जेके आहिनि सिर्फ़ु जेके अॻियां हलूं था 2-3 इहे ई सपोर्टर आहियूं, बाक़ी सभई उम्मीदवार अॼु इकठे थिया आहिनि। छो त अॼु हिननि ॾाढी कोशिशि कई आहे। कल्ह जेको आहे असां हिन प्रोग्राम खे कैंसिल करण जे हवाले सां इहे कल्ह मुख़्तलिफ़ अफ़वाह फैलाए छॾिया हुयूं। उहो दोस्तनि खे सुबुह सम्झायो हुयो त अहिड़ो कुझु बि कोन्ह थियो आहे। उन्हनि हिकिड़ो ईअं कुझु एजुकेशन डिपार्टमेंट कुझु सजेशन्स ॾिनियूं हुयूं त हीअ जेके आहिनि सजेशन्स आहिनि उन्हनि ते अमल कयो वञे। उन में जेका असां वारी जेका सजेशन हुई, हिकिड़ी सजेशन उनखे मञियो वियो आहे। हा उन में बिल्कुलु माना 50% जेका आहे जेके असांजी डिमांड्स आहिनि उहे कंप्लीट थी चुकियूं आहिनि। बसि हाणे हिकिड़ी जेका वॾी मेन जेका डिमांड आहे उहा सिर्फ़ु इहा ई आहे त जेके मेल कैंडिडेट आहिनि, जेका फेवर फीमेल खे मिले थी, बसि उहा मेल खे बि ॾिनी वञे, बराबरी वारो हिसाब हुजे। हा बिल्कुलु 40 ते हुननि अनाउंस कयो आहे। फीमेल जे लाइ चयो अथऊं, असां चऊं पिया त सभिनी खे कयो, पर पहिरीं 40 ते अचण लाइ कोई बि तयारु न हुयो। हीअ असां जदोजहद कई आहे त घटि में घटि कल्ह इहो बयानु अची वियो त बाबा 40 ते फीमेल खे कयूं था। त असां चयो बसि ठीकु आहे, अगरि असांजी ॻाल्हि अधु मञिजी वई आहे त बाक़ी अधु माना जेको आहे सुरी अचो कुझु, बाक़ी 50 बाक़ी जेको इहे % वारो आहे सिस्टम, इहो माना मेल खे बि साॻियो ई ॾिनो वञे। आसिफ़ा सही आहे, अचनि था पिया दोस्त तव्हां तकड़ में शेयर कंदा वञो। असां इहे लाइव आहियूं, गड़ी खुदाबख्श में पहुची आहियूं। दोस्त अञा अचनि था पिया, मथां को सोचींदा हुजो की मज़ार जे अंदरि बि आहिनि, वेठा आहिनि, के छांव में बीठा आहिनि। असां पहिरीं हाज़िरी भरींदासीं, उनखां बाद में असां पंहिंजो रिकॉर्ड कराईंदासीं। प्रोटेस्ट जे मक़सद लाइ आया आहियूं, उहा ॻाल्हि बि कयूं था। अॼु असां ॿिया जेके दोस्त आहिनि उन्हनि जा व्यूज़ बि सभिनी जा मां तव्हांखे शेयर कराईंदुमि, सभिनी खे मौक़ो बि ॾींदासीं जेके बि सभई ॻाल्हाईंदा। इन करे तव्हां शेयर कंदा वञो जल्दी में। अचूं था हेॾा आसिफ़ ॾेखार, हेॾा दोस्त हेॾा बि बीठा आहिनि। हिकिड़ो हेॾा 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 अचो बाबा, जीअं चवनि। हलो आसिफ़ आहिस्ते आहिस्ते, तकड़ न आहे। दोस्त शेयर करे वठो जल्दीअ में, ग्रुपनि में, पेजनि में। असां हींअर पंहिंजो प्रोटेस्ट रिकॉर्ड कराईंदासीं। फ़िलहालु जेको आहे असां शहीद राणीअ वारी मज़ार ते आया आहियूं, त असां चऊं था त हिते फाता घुरी वठूं। हेॾे बि अदी दोस्त वेठा आहिनि, सभई जेके टेस्ट वारा आहिनि, कुझु शाम में, कुझु हेॾे होॾे चार पास। हा हीअ बि आया आहिनि परे खां, हीअ बि दोस्त आया आहिनि, कुझु रस्तनि में आहिनि। वालेकुम सलाम। हा बाबा हा चप्पल लाहियूं था। अदी बि तव्हां सभिनी जे सपोर्ट में आई आहे परे खां, सखर में आई अदी, वॾी महिरबानी आहे। अदी तव्हां अचो था, हौसलो वधे थो सभिनी जो। चवंदा अदी असां सां गॾु आहे, तव्हांजे लाइ जेको आहे राति खां वठी सभिनी चयो त अदी ईंदी आहे न ईंदी। मां चयो अदी ईंदी बिल्कुलु बाबा, तव्हां परेशान न थियो। हींअर अहिड़ी आया त सभई अहिड़ी इहो ई पिया तव्हांखे पिया ॻोल्हींदा अथनि, त अदी काॾे वई। हा असांजे लाइ फेवर में ॻाल्हायो अथई उन्हनि, घटि में घटि को माण्हू त आहे जेको ॻाल्हाए थो, सोशल एक्टिविस्ट। असां ॿियनि खे बि जेके लाड़काणे वारा आहिनि, जेके वेझा आहिनि, क्लोज़ आहिनि नवंदेरो में या जेके भर पासे, उहे अची वञो। असीं हींअर आया आहियूं हिते शहीद राणीअ जी मज़ार ते।
जेके घणा जेके असांखे ॾिसंदा हूंदा मुख़्तलिफ़ ज़िलनि खां हूंदा शायदि हू कॾहिं हिते विज़िट न कयो हुजे हिन बहाने तव्हां जेको आहे ॾिसी वठो शायदि लाइट वग़ैरह जो मसइलो आहे हिते लाइट कोन्हे हा हा ही जेका आहे सा हा यही आहे न हा दुआ करी वठो हाँ हाँ अचो अचो ए बाबा सही तो अचे लाइट तो कोने पर सही तो अचे न पोइ यस खुलो सां शही పోతే పూర అన్నడా పోతే हेलो अचो हाँ तो रेडा ही हलो जेका आहे तव्हां पाण जेके मेल कैंडिडेट आहे वियो हेॾा साम्हूं अचो अचो वियो सभु या पोइ साइड खां हलो तव्हां सभई पोइ साइड खां हलो दोस्तो साम्हूं हलो तव्हां सभई साम्हूं हलो जेके आहिनि बैक साइड खां हलो सभई हेॾां उसाब पोयां हलो सभई पोयां हलो हेॾां कोई बि न हुजे होॾां हलो पोयां साम्हूं हलो साम्हूं हलो आसो भरी थो हा बाबा हेॾां हा हिकिड़ो मिंट बाबा हे तो हेॾां थियो हेॾे थियो पोइ पासे खां अचो सभई तव्हां अॻियां न बीहो बाबा आसो सही थो हले बाबा सही थो हले हे लाइव हींअर असांजो हले थो पियो बेनज़ीर शहीदी मज़ार ते असां आहियूं हीअ जेके आहिनि उम्मीदवार सभई टेस्ट वारा गॾिया आहिनि हिते बेनज़ीर शहीदी मज़ार ते असीं आया आहियूं अदी शाइस्ता बि असांजे विच में आहे ऐं हिते जेको आहे अचो अदी तव्हां अचो हेॾां सो हींअर असां कठे करण जी कोशिशि कयूं था काफ़ी दोस्त आहिनि जेके हेॾे होॾे थी विया आहिनि असां सभई जेको आहे कंहिं हिकु जॻह ते अची वञनि पोयां अचो थोरो त तव्हांजो सभई लाइव हलो था पिया अदी तव्हां बि त हिते वेही रहो हिते ई वेही रहो हिते वेही रहो ॿ मिंट पोइ हिते वियो तव्हां पोइ वरी आसिफ़ हिकिड़ो मिंट अचु मां थोरो ॾिसी वठां मां दोस्तनि खे चवां त जल्दीअ में जेको असांजो हलाइनि था वरी पोइ दोस्त ॾिसनि था पिया हींअर दोस्तो ई तव्हां जेको आहे ॾिसी रहिया हुओ हींअर सॼी जेको आहे पोयां आहिनि दोस्त आहिनि काफ़ी जेके अची विया आहिनि अञा काफ़ी अचनि था पिया बेनज़ीर शहीदी मज़ार ते असीं आया आहियूं फाता पी आहे ऐं काफ़ी दोस्त हेॾे होॾे थी विया आहिनि मज़ार जेके आयल आहिनि ख़बर आहे हिते आहे त तमामु वॾो आहे उहे काफ़ी हेॾे होॾे थी चुका आहिनि ऐं हीअ तव्हां जे करे असांजी सॼी जदोजहद हलाए रहिया आहियूं स्ट्रगल हलाए रहिया आहियूं ऐं उहा असांजी जदोजहद आहे जंहिं तहत ई सॼो तव्हां ॾिसो था पिया त सॼो गवर्नमेंट में कल्ह जेको कुझु थियो आहे उहो सॼो असांजी जदोजहद जो हिकिड़ो हिसो आहे उन तहत ई सॼो कमु थी रहियो आहे ऐं इहा सभु कुझु असांजी जदोजहद जेके बि माण्हू चई रहिया आहिनि सभु तव्हांखे कूड़ ॻाल्हाए रहिया आहिनि त हीअ जेको आहे उन्हनि जेको पार्टिसिपेशन आहे हिन में हीअ सॼियूं असांजूं डिमांड्स आहिनि जेके फुलफिल थियनि थियूं कल्ह तव्हां जेको ॿुधो हूंदो 40 मार्कुनि वारो जेको फीमेल जे लाइ इहा बि असांजी जेका डिमांड हुई जेका असांजी फुलफिल थी आहे कंहिं ॿिए जी डिमांड न हुई हा बिल्कुलु मां हाणे अधीअ ॾे थो वञा थो पियो हींअर भई हज़ार थो हल माइक खणी वञा अधीअ ॾे अदी जेको उन्हनि बि तव्हां हीअ अदी शाइस्ता खोसो उहा पंहिंजो चेयरपर्सन आहे स्टेव फाउंडेशन जी उन्हनि बि तव्हां ॾिठो हूंदो काफ़ी दोस्त उहे था ॾिसनि पिया हींअर अदी असांजो जेको वीडियो आहे हींअर तक़रीबन पूरे सिंध में हींअर मां स्टेट ॾिठो आहे 17,000 माण्हू ॾिसनि था पिया हींअर असां ग्रुपनि में मुकमल तयारी कई तव्हां बि ॾिठो हूंदो असां शेयरिंग एतिरी कई आहे जो हींअर अॼु को अहिड़ो मतिलबु मौक़ो न आहे हिन पूरे सिंध में जेको माना हिकिड़ो इंट्रस्टिंग हुजे हीअ असांजी आहे जेको असां सोशल मीडिया ते बाहि मचाई आहे उनखां बाद में 17,000 हिन ॾिसनि था हींअर बि मां सभिनी खे रिक्वेस्ट थो कयां जल्दीअ में पेज ग्रुप जेके बि असांजा आहिनि सोशल मीडिया प्लेटफॉर्म
चाहे यूट्यूब हुजे जेको बि अवेलेबल प्लेटफॉर्म जंहिंजो मां तव्हांखे इंस्ट्रक्शन ॾेई चुको आहियां ऑलरेडी उन्हनि में तव्हां शेयरिंग कयो त उनखां बाद में मां अदीअ सां ॻाल्हायां। अदी जेको आहे सो असां सां सखर में बि गॾु हुई ऐं हींअर असां वटि आई आहे। अदीअ खां हाणे हाल अहिवाल पुछूं था। अदीअ जेके नौजवान सभु तव्हांखे ॾिसनि था पिया असांखे ॾिसनि था पिया। जी 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 हा तारकन खां थोरो कट अदी जेका जदोजहद आहे नौजवान सभु ॾिसो तव्हांजे पोयां पोयां हाणे अची विया आहिनि। असां त तव्हांखे इन करे बि चयोसीं तव्हां असांखे लीड कयो। असां तव्हांखे रिक्वेस्ट बि कई हुआसीं तव्हां उनखे मान बि ॾिनो आहे अचो था पिया असां इनवाइटेशन ते। तव्हां हिन शइ खे पहिरीं इहो मूंखे ॿुधायो जनरली तव्हां हिन खे नौजवाननि जे जज़्बे खे या जेका हिननि में बेचैनी आहे इनखे तव्हां ॾिसो कीअं था तव्हां पंहिंजे हिसाब। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभिनी ॾिसंदड़ भाइरनि खे मुंहिंजो सलाम ऐं सभ खां पहिरियां मां अदा अरबाब आरिजो खे सलाम पेश कयां थी जंहिंजी महिनत जे करे जेको ॾींहं राति महिनत करे सभिनी खे गॾु करे नौजवाननि जे हक़नि जे लाइ आवाज़ु उथारे थो ऐं नौजवाननि खे सुजाॻ करे थो। तव्हांजी महिनत जे करे अॼु कल्ह असां सुरक्षा प्रेस क्लब हुयासीं, अॼु असां हिते मौजूदु आहियूं। इहो सॼो क्रेडिट तव्हां ॾे थो वञे छो जो हर डिपार्टमेंट में टेस्टूं थींदियूं रहंदियूं आहिनि मगर जेके उन्हनि जो जेको रिज़ल्ट ईंदो आहे उनखां जेके असांजा नौजवाननि भेनर हुजनि चाहे ॿाहिरि हुजनि मायूस थी करे घरनि ताईं महदूद हूंदा आहिनि, पंहिंजे हक़नि जे लाइ ॿाहिरि न निकिरंदा आहिनि, न ई आवाज़ु उथारंदा आहिनि। जेको तव्हां असांजे नौजवाननि खे शहूर ॾिनो आहे सुजाॻ कयो आहे उहो सॼो क्रेडिट तव्हां ॾे थो वञे। ऐं जेके IBA टेस्ट थिया हुया उन्हनि में असांजे नौजवाननि इहा ई मतिलबु डिमांड रखी आहे त जेके 40% जेको आहे हिते पास कयो वञे 45% खे रिजेक्ट कयो आहे। इन में जेको IBA जूं ग़लतियूं हुयूं उन ते बि नज़रसानी करे वञे ऐं इन्हनि नौजवाननि जो इहो ई मुतालबो आहे त ग्रेस मार्क्स ॾेई करे उन्हनि खे पास कयो वञे। त जेके सिंध जा नौजवाननि सां ज़्यादतियूं थी रहियूं आहिनि ऐं सिंध दुश्मन तालीम ख़ासि करे असांजी सिंध जी तालीम खे जेको आहे हिकिड़ो अहिड़ो मतिलबु ॾेखारियो थो वञे त सिंध जी तालीम बिल्कुलु पुठिते पयल आहे। सिंध में जेके रहंदड़ असांजा नौजवान आहिनि उहे उन्हनि खे हिकु क़िस्म जो जाहिल ॾेखारियो वियो आहे त उहे बिल्कुलु पढ़ियल लिखियल न आहिनि। उहे IBA जी जेका टीचर जी टेस्ट बि क्लियर नथा करे सघनि त छा असां वटि सिंध में अहिड़ा इदारा न आहिनि जेके असांजा नौजवान जिथां तयारियूं करे आया आहिनि उहे टेस्ट IBA जी क्लियर नथा करे सघनि। जेको आहे मीर मोहम्मद शाह खे ऐं जेको असांजो ज़ाहिद खंड आहे उनखे असां चैलेंज कयूं था त तव्हां अचो ऐं जेको क्वेश्चन तव्हां असांजे नौजवाननि खे ॾिनो आहे उहो असांखे तव्हां हल करे ॾेखारियो। असां हिकु साइड खां पंहिंजे नौजवाननि खे विहायूं था, ॿी साइड खां असां तव्हांखे विहायूं था, तव्हां उन्हनि सां वेही ॻाल्हियूं कयो ऐं उहो क्वेश्चन पेपर तव्हां सॉल्व करे ॾेखारियो जेको तव्हांजे इदारे मां हिकिड़ो क्वेश्चन पेपर निकितल आहे ऐं जेको तव्हां हिकिड़ो असांजे नौजवाननि सां हिकिड़ो मज़ाक़ कयो आहे इहे शयूं बिल्कुलु ग़लति आहिनि। IBA खे पंहिंजी ग़लतियुनि ते नज़रसानी करणु खपे। जेको IBA ग़लतियूं कयूं आहिनि ऐं उन्हनि जो अज़ालो थियणु खपे। असां जेको आहे पंहिंजे हक़नि जे लाइ पंहिंजे भाइरनि सां गॾु आहियूं। अॼु असां मोहतरमा शहीद राणीअ जी मज़ार ते सभु भाइर गॾिजी करे हिकु दहा खणी आया आहिनि मोहतरमा वटि ऐं असांखे जेके आहिनि पीपल्स पार्टी जा नुमाइंदा बि ॾिसंदा हूंदा, पीपल्स पार्टी जा MPA बि MPS बि ॾिसंदा हूंदा ऐं जेको आहे सरदार शाह भी यकीनन ॾिसंदो न हूंदो त उन्हनि ताईं मैसेज ज़रूरु पहुतो हूंदो त अॼु सिंध जा जेके नौजवान आहिनि, सिंध जो जेको शहूर आहे मोहतरमा जी मज़ार ते आयो आहे ऐं मोहतरमा खे जेको आहे पंहिंजी जेको आहे हिकिड़े ॾुख जी दास्तान ॿुधाइण आया आहिनि त असां सां हीअ सिंध में असांजा सिंधी असां सां ज़ुल्म करे रहिया आहिनि। त जेको असांजे जेका टेस्ट में जेको असां सां नाजाइज़ियूं थियूं आहिनि ऐं IBA वारनि जे तरफ़ां जेके ग़लतियूं हुयूं उन्हनि जी सज़ा असांजे नौजवाननि खे मिली रहियूं आहिनि त इहे न थियणु खपे ऐं जेके इन्हनि नौजवाननि जा मुतालबा उहे मञिया वञनि। अगरि इन्हनि जा मुतालबा न मञिया विया त जीअं ॿाहिरि असां आयासीं त कुझु भाइरनि असांखे चयो त तव्हां CM हाउस ताईं असां सां गॾु हलो। तव्हां CM हाउस ताईं छा तव्हां सिंध असेंबली बि चवंदो उते बि असां तव्हां सां गॾु हूंदासीं। भले तव्हां रोडनि ते एतिजाज कंदो, तव्हां लॉन्ग मार्च कंदो, असां तव्हांजे हर सॾ ते असां तव्हां पंहिंजे भाइरनि सां गॾु आहियो छो जो तव्हां पंहिंजे हक़नि जी ॻाल्हि कयो था। अॼु अगरि तव्हां पंहिंजा हक़ न वरिता त कॾहिं बि न वठी सघंदो। अॼु अगरि तव्हां सुजाॻ न थियो त कॾहिं बि न थी सघंदो छो जो हिते हुजण त हज़ारनि जी तादाद में असांजा भाइर हुजणु खपनि न छो जो अरबाब आरिजे जो पंहिंजो हिन में को मफ़ाद को मतिलबु न आहे। उहो तव्हांजे लाइ ॿाहिरि निकितो आहे, तव्हांजे लाइ कोशिशि करे थो, सिंध जे शहूर जे लाइ कोशिशि करे थो, सिंध जे नौजवाननि जे लाइ कोशिशि करे थो छो जो हिन वक़्तु सिंध जे नौजवाननि जो मुस्तक़बिल दाव ते लॻल आहे। असांजे सिंध जे नौजवाननि में हिकु मायूसी जी लहर आहे। उन मायूसी जी लहर खे ख़तमु करण जे लाइ जेको अरबाब आरी जो ॿाहिरि निकितो आहे हिमत करे ॾिसो उनखे कंहिं शइ जी ज़रूरत न आहे। उहो उनखे जॉब
बि आहे, सभु कुझु आहे। अगरि हू चाहे त घर में आराम सां वेही सघे थो, तव्हांजे हक़नि जी ॻाल्हि न करे। पर मां अलाह जो शुक्र थी अदा कयां त असांजा केर त अहिड़ा नौजवान ॿाहिरि आहिनि जेके सॼी सिंध जे नौजवाननि जे भलाई जे लाइ सोचनि था, अॻिते अचनि था, चाहे तालीम हुजे चाहे सिहत हुजे, हर इशू ते ॻाल्हाइनि था। ऐं मूंखे यकीन आहे त अगरि तव्हांजी इहा जिदोजहद ईअं जारी रही त तव्हां पंहिंजे मक़सद में ज़रूरु कामयाबु थींदो। ऐं असां तव्हां सां हर वक़्तु हर जॻह ते गॾु आहियूं। ईअं न आहे त अॼु असां तव्हां सां मोहतरमा जी मज़ार ते गॾु बीठा आहियूं त असांखे को प्रेशर ईंदो त असां पोइ ते हटी वेंदासीं। असां न झुकण वारा आहियूं न विकामण वारा आहियूं। असां तव्हांजी भेण हर वक़्तु हर जॻह तव्हां सां गॾु हूंदी जेसिताईं तव्हांखे तव्हांजा हक़ नथा मिलनि। सिर्फ़ु इहो न ॾिसो त अॼु जेके आहिनि IBA वारनि टेस्ट वरिती त उन में तव्हांखे मार्क्स न ॾिना, कंहिं न कंहिं वजह जे करे तव्हांखे जेको आहे फेल कयो वियो, या त असांजी तालीम खे जेको आहे पूरी हिन में दुनिया में इहो ॾेखारियो थो वञे त सिंध जी तालीम बिल्कुलु पोइ ते पहिरां सिंध जी तालीम खे हथ सां मतिलबु बदनाम कयो थो वञे। को बि सिंध जो इशू हुजे, कहिड़ो बि हुजे, तव्हां सभु गॾु थियो, हिकु आवाज़ थियो, पंहिंजे मसइलनि ते जेको आहे पंहिंजे हक़नि जे लाइ तव्हां ॻाल्हायो ऐं पंहिंजा हक़ वठो। हिकु दफ़ो मां तव्हां सभिनी नौजवाननि जी तमामु घणी थोराइती आहियां जो तव्हां हिते सभु अची गॾु थियो आहे, पंहिंजे हक़नि जी ॻाल्हि करे रहिया आहियो। ऐं मां उमेदु कयां थी त तव्हां हर प्लेटफॉर्म ते चाहे कंहिंजा बि कोई बि तव्हां सां ज़ुल्म ज़्यादती थिए त सभु हिकु थी करे ऐं पंहिंजे हक़नि जी ॻाल्हि कंदो। ठीकु आहे, ठीकु आहे, ठीकु आहे, ठीकु आहे। असीं हाणे ॿाहिरि वञूं, हलूं था। हा हा हा, सही आहे, सही आहे। ॿाहिरि था हलूं मेरे साहब, अदी जेको आहे तव्हां हिननि सां थोरो टाइम ॾियो। असीं हींअर ॿाहिरि हलूं था पिया, उते जेको आहे तव्हां ॻाल्हायूं था। असीं बसि जेको आहे जस्ट हिकिड़ो पैगाम ॾियणु चाहियो हितां। आसिफ भाई, दोस्त अचो, ॿाहिरि अचो, सभई अचो, अचो ॿाहिरि हलो, ॿाहिरि हलो बाबा, अचो। जी जी बाबा, हिकिड़ो मिंट सर, हले थो पियो हींअर, आवाज़ हले थो पियो। हा जी भाऊ, ॾेखारियो न, हे सभई असां सां गॾु आहिनि न। माण्हू चवंदा हे सॼो तूं ॾेखारींदो, असां ॾे फोकस न कर, तूं ॿिए पासे ॾे। मां ॻाल्हायां थो, मुंहिंजो आवाज़ बसि वञे थो पियो। ॻाल्हायूं था। हा हा हा, आसिफ भाई सॼो भरे वठो। वालेकुम सलाम, पहुची वियो न बसि। काफ़ी दोस्त हींअर अचनि था पिया जेके मूंसां मिलनि था। वालेकुम सलाम। हा, ॿाहिरि हलूं था। अचो बाबा, अचो। हा हा, अचो आहे सभई, अचो ॿाहिरि। होॾे आसो, पोयां भर, पोयां भर, पोयां भर। सभिनी खे ॾींदुमि, तव्हां धका ईंदुमि, मां हिते ई आहियां राति जो। हा, तव्हां परेशान न थियो यार, ॻाल्हायो, आवाज़ वञे थो तव्हांजो। हा जी, हाल वाल। अस्सलाम वालेकुम व्यूवर्स, जेके तव्हां ॾिसी रहिया आहियो, तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां असांजे लाइ टाइम कढी असांखे ॿुधो था। असल में हीअ जेके असां गॾु थिया आहियूं, इन में जेको आहे असां जेको पाण ई टाइम असां वटि कान्हे, असां पाण अल्हम्दुलिल्लाह असां जेको आहे मतिलबु, मुंहिंजो नालो सदाम हुसैन आहे, मां ज़ात जो जूणे जो आहियां ऐं मां ज़िले लारकाणे में रहंदो आहियां। जेको आहे हीअ तव्हां ॾिसी रहिया आहियो त जॾहिं खां इहो PST JST जूं टेस्टूं थियूं आहिनि, उनखां पोइ तव्हां इहो ॾिसंदा रहंदा हूंदो त असां जेको आहे रोडनि ते, रस्तनि ते जेको आहे पंहिंजे हक़ जे लाइ विड़ी रहिया आहियूं ऐं असांजो को बि साथ नथो ॾे। ठीकु आहे, असां जेको आहे तव्हां ॾिठो हूंदो, मूंखे लास्ट टाइम मां जेको आहे DC हाउस लाड़काना में जेको आहे एजुकेशन मिनिस्टर साईं सरदार शाह साहब सां फस्ट जेका मीटिंग कई, उन में बि मां जेको आहे असां 2-3 ॼणा हुयासीं ऐं असां जेको आहे असां ज़बरदस्ती जेको आहे असां मीटिंग कईसीं। असांखे मिलण बि न पियो ॾिनो वञे, असांखे बाक़ाइदे धिका ॾिना पिया वञनि। उन रश में, उन धिकनि में असां साईं सरदार शाह साहब सां असां मुतालबो कयोसीं त जेको आहे असांखे जेको आहे ओवरऑल रिलीफ ॾिनो वञे। ऐं असां कॾहिं बि रिलीफ नथा घुरूं गवर्नमेंट खां। असांखां जेका बि टेस्ट वरिती वई, जहिड़ी बि पॉलिसी तहत असांखां टेस्ट वरिती वई हुई, उन में असांखे को बि जेको आहे प्रॉब्लम न हुयो। ठीकु आहे, पर बाद में जेका ॻाल्हि हुई, उहा असल ॻाल्हि जे लाइ असां जेको हिते आया आहियूं। हाणे हीअ असांजा दोस्त असां सां गॾु आहिनि सभई। हे तव्हां ॾिसो था रश, तव्हां हीअ ॿाहिरि ॾिसो, हीअ मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी मज़ार ते ऐं जेको आहे ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी मज़ार ते, जिन जेको आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जो जेको आहे बुनियादु विधो, द फाउंडर ऑफ द पाकिस्तान पीपल्स पार्टी, उन ई असां मज़ार ते आया आहियूं। ऐं तव्हां हिते रश ॾिसो था, सभु जेके आहिनि PST JST में जेको आहे न अपीयर थिया आहिनि। ठीकु आहे, हीअ तव्हां सरनि जो सभिनी जो ॾेखारियो, जेके बि तव्हां ॾिसो था, सभु जेका बि टोटल ख़ल्क़ आहे, जंहिंमें फीमेल्स बि आहिनि, मेल्स बि आहिनि, जेको आहे हिन में पेरेंट्स बि आहिनि। ठीकु आहे, जेके माना पंहिंजे ॿारनि जी जेको आहे हक़ जे लाइ वेहण आया आहिनि हिते। ठीकु आहे, त हीअ असां छो आया आहियूं,
ही जेको असां आया आहियूं असां जेको आहे या असांजो हरू भरू बि न आहे, असांजो इहो बिल्कुलु असांजो इहो हक़ु आहे। ही असांजो न्यूज़ वारा बि भाई वारा आया आहिनि, असां न्यूज़ वारनि सां बि ॻाल्हाईंदासीं, उन्हनि खे बि असां पंहिंजो बयानु रिकॉर्ड कराईंदासीं। साईं तव्हां KTN न्यूज़ वारा ऐं जेके असां जेके बि न्यूज़ वारा आया आहियो, ख़ासि करे सिंध TV जेके बि न्यूज़ वारा आहियो, असां तव्हांजा वॾा शुक्रगुज़ार आहियूं। असां तव्हांजा तमामु घणा शुक्रगुज़ार आहियूं जो तव्हां असांखे हिते एक्सेस कयो आहे। पेनाफ्लेक्स त ॾेखारियो बाबा। हा त साईं तव्हां अचो, असां ॻाल्हायूं न। थोरो थोरो पोइते अचो न, तव्हां सभई असांजे पोयां अचो साईं, बैक साइड में अचो भाऊ, तव्हां पोयां अचो न सभई। We want justice. We want justice. We want justice. Past all candidates 40 plus. Past all candidates 40 plus. Pass kayo. Pass kayo. Pass kayo. 45 ke. Pass kayo. 45 ke. Pass kayo. 45 sekalo khatam thi ho. Grace mark mulyo. Grace mark mulyo. Grace mark mulyo. Pass kayo. Pass kayo. साईं थोरो असां ॻाल्हाइण चाहींदा साईं, तव्हां थोरो ॿुधो। 40 ते पास कयो, पास कयो, 45 के खत्म कयो, 45 के खत्म कयो, 45 के खत्म कयो। आईपीएस जे गलतन ते ग्रेस मार्क्स लो, ग्रेस मार्क्स लो, आईपीएस जे गलतन ते ग्रेस मार्क्स लो, आईपीएस जे गलतन ते ग्रेस मार्क्स लो, आईपीएस जे गलतन ते ग्रेस मार्क्स लो। साईं असांखे थोरो ॻाल्हाइणो हुयो। थोड़ा हथ मत करे कैंडिडेट करा, हथ मत करे कैंडिडेट हथ मत करे नारेबाजी करे सुठे न चैनल लगा बड़े साईं असां ॻाल्हाईंदासीं। लारकाणो मुख़्तलिफ़ शहर कंबर शदाद कोड़ा सब सॼी सिंध जा पूरी सिंध खां आया आहियूं, पर असां हिन वक़्तु लारकाणे जी हद आहे त ज़ाहिर लारकाणे जा आहियूं। शिकारपुर, लारकाणो, रतो देरो, नव देरो, खैरपुर, नवाबशाह, ये तमामु 29 ज़िलनि जा माण्हू हिते आहिनि साईं, हिकिड़े ज़िले जा न आहिनि। पर लारकाणे जो गढ़ आहे, ही गोरी खुदा बख़्शाया आहियूं असां फाउंडर ऑफ पाकिस्तान पीपल्स पार्टी जी कंप्लेन खणी आया आहियूं त ही जेको असां सां मुसलसिल ज़ुल्म थी रहियो आहे, हिन ते को बि असां खां पुछण लाइ राज़ी न आहे। सभई आहियूं, सभई आहियूं। तव्हां कंहिंखां बि ॻाल्हायो, असां ॻाल्हाईंदासीं, मां ॻाल्हाईंदुसि, मैडम ॻाल्हाईंदी, साईं ॻाल्हाईंदो। 40 प्लस थींदो न। मैडम तव्हां ॻाल्हायो, मां ॻाल्हायां। सवाल कंदा साईं, सवाल इहो कयो त तव्हां छा था चाहियो, अहिड़ा क़िस्म जा सवाल कयो जेके असांजे फेवर में हुजनि। साईं उन्हनि ग़लतियुनि जो IPA जो कजो शो ज़रूरु, ग़लतियूं तमामु घणियूं उन्हनि जूं ऐं सभई ॻाल्हाईंदो। जेका शहीद गुलज़ार अली भुट्टो ऐं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो खे 10 ॼणा आहियो, कहिड़ी 10 ॼणा आया उहो ॻाल्हायो। असीं इहा 10 ॼणा आहियूं त जेका हाणे ताज़ो जेके टेस्टूं IBA 60 जेके वरितियूं आहिनि प्राइमरी स्कूल टीचर जी ऐं जूनियर एलिमेंट्री स्कूल टीचर जी, उन में इलाही ज़्यादतियूं कयूं आहिनि। सभ खां वॾी ज़्यादती त इहा कई वई त जेके टेस्ट वरिती वई आहे उन में 43 सवाल ग़लति ॾिना विया, जेको साईं सरदार शाह असां सभिनी जे नौजवाननि खे चैलेंज ॾिनो 43 सवाल ग़लति आहिनि त उहे आहिनि किथे, उहे ज़ाहिर छो था थियनि। असां उहे ज़ाहिर करे ॾेखारियासीं। ऐं उन ॿियो असां तरीक़ो इस्तेमालु कयोसीं डिजिटल मीडिया जो। डिजिटल मीडिया में असांजी मुराद आहे ट्विटर ऐं फेसबुक। उन ते असां ट्विटर ते ट्रेंड हलायोसीं, जेको पूरे पाकिस्तान ॾिठो त असांजा 1,40,000 ट्वीट असां इन मामले ते कयासीं त IBA वारनि ग़लतियूं कयूं आहिनि। उन खां बाद में थियो ईअं आहे त असांजा जेके मेन स्ट्रीम मीडिया आहे उहो मौक़ुफ़ खणे थी IBA वारनि जो, त हू मञण लाइ तयारु न आहिनि त कहिड़ा सवाल असां ग़लति न आहिनि। असां वटि फ़ाइल पिया आहिनि, असां था चऊं त तव्हांजा जेके ग़लति जेके सवाल न आहिनि उहे ग़लति आहिनि, असां वटि साबितियूं आहिनि। हिकिड़ो त इहो मसइलो आहे असांजो। ॿियो नंबर इहो आहे त एजुकेशन पॉलिसीअ में जेका ॾिनी वई आहे उन में लिखियो वियो आहे त जेका 45% आहे परसेंटेज, अगरि कंहिं सब्जेक्ट में उहो पूरो न आहे, मिसाल तौरु अगरि कंहिं 80 मार्कूं खयूं आहिनि
अगरि उनखे हिकु सब्जेक्ट में खुटल आहे त उनखे फेल कयो वियो आहे। असां था चऊं इहो शर्त ख़तमु कयो वञे, इहो बिल्कुलु हिकिड़ो कारो कानून आहे, इनखे ख़तमु कयो वञे फुल फोर्स, छो त इहा का बि प्रैक्टिस न आहे रही हिन मामले ते। नंबर ॿी पॉइंट असांजी इहा आहे त जेका मार्कूं पासिंग आहिनि उहे 5 जा आहिनि, असां था चऊं उहे फुल फोर्स जेका 40 ते कयूं वञनि। वजह इहा आहे त जॾहिं तव्हां IBA जा हेड मास्टर 17 ग्रेड वारा तव्हां 48 मार्कुनि ते खणो था त 14 ग्रेड वारा जेके आहिनि उन्हनि खे 40 मार्कुनि ते तव्हां छो था खणो, उन्हनि खे तव्हां जेको उंधे में छो था रखो। ठीकु आहे, नौजवान जेके नवां आहिनि उनखे ख़बर न हूंदी, पर असां जेको आहे सो हिन में जदोजहद में शुरू में बि कयूं आहिनि असांजे तालीम जे हवाले सां। असां त बाख़बर आहियूं, असांखे त ख़बर आहे त इहो छा थींदो रहियो आहे हिन डिपार्टमेंट में। असां उन्हनि दोस्तनि खे सुझाव कयो आहे कि बाबा हीअ जेके 48 ते खणी चुका आहिनि उहे 40 ते कया वञनि। कल्ह जेको आहे हिकिड़ो बयानु आयो आहे एजुकेशन डिपार्टमेंट असां कयूं था 40 पर असां फीमेल खे था कयूं। ठीकु आहे, असांखे 50% असां बाक़ी चऊं था बाक़ी जेके मेल कैंडिडेट आहिनि उन्हनि कहिड़ो ॾोह कयो, उन्हनि कहिड़ो कसूर कयो आहे, उन्हनि खे बराबरी जे करे आहे मेल अॻिते निकिरी था वञनि त पोइ फीमेल थी चवनि त असांखे हुनजे बराबरि, जॾहिं असां फीमेल अॻिते थी निकिरनि त असां था चऊं त पोइ मेल काॾे वञनि, मेल खे बि हुनजे बराबरि कयो, उन्हनि खे बि 40 कयो। जॾहिं तव्हां हिन ते राज़ी थिया आहियो त असां था चऊं त इहा दाह खणी इहे कूकूं खणी असां हिते पहुता आहियूं। ऐं ॿियो हुन खां सवाइ ॿियो इहो आहे मसइलो त जेका IBA वारनि जेको लिस्टूं ॾिनियूं आहिनि वेबसाइट ते उहे सीट नंबर ॾिना आहिनि। असां था चऊं त सीट नंबरनि खे ख़तमु कयो, असांखे उंधे में न रखियो। असांखे ख़बर पई आहे त कुझु शयूं मैनेज थियूं पयूं थियनि, उन्हनि में नाला लिखो तव्हां, उन्हनि जूं यूनियन काउंसिलूं लिखो, उन्हनि जा तालका लिखो, उन्हनि जा ज़िला लिखो, ख़बर पए असांखे त कहिड़ा कहिड़ा जेके आहिनि से किथे किथे थिया आहिनि, किथे किथे घणा थिया आहिनि, किथे घटि थिया आहिनि। ॿियो असां हिकिड़ो फार्मूलो ॿुधायो आहे एजुकेशन डिपार्टमेंट खे त जेकॾहिं तव्हांखे जेको आहे सो हिकिड़ो सुठो जेकॾहिं अमल करिणो आहे ऐं क्रेडिट खणणो बि आहे तव्हांखे, त तव्हां पूरी सिंध खे हार्ड एरिया डिक्लेयर करे, छो त गवर्नमेंट जो चवणु आहे त जेका हार्ड एरिया जा इलाइक़ा हूंदा उहे 40 ते पास थींदा। असांजो मुतालबो आहे त छो त एजुकेशन जो मयार असांजे सिंध में कुझु घटि आहे ॿेराड़ी जे इलाइक़नि में, असां था चाहियूं त जेको हार्ड एरिया जो जेको तस्वर आहे उहो पूरे सिंध ते लागू थो थिए। छो त जिते हार्ड एरिया जो तस्वर ॾिनो वियो आहे उते इहो चयो वियो आहे त हीअ जेके इलाइक़ा उहे आहिनि जिते जेको आहे तालीम जो रेशो घटि आहे, जिते पढ़ाई घटि आहे। असां था चऊं असांजे ॿेराड़नि में साॻियो ई कॉन्सेप्ट आहे, उते बि साॻी हालात आहिनि। असां था चऊं त पूरे सिंध खे जेको आहे हार्ड एरिया डिक्लेयर करार ॾेई करे 40 ते मुकमल पास कयो वञे, इन सां सभु मसइला हल थी वेंदा। इहो असां हिकिड़ो बहितर न सिर्फ़ु असां तनक़ीद था कयूं, पर असां हिकिड़ी सजेशन बि ॾियूं था एजुकेशन डिपार्टमेंट खे त तव्हां हार्ड एरिया घटि में घटि डिक्लेयर करे उनखे कयो वञे। नंबर ॿी ॻाल्हि इहा आहे त माज़ूरनि जो जेको आहे कोटा जो जेको सिस्टम आहे उहो वाज़िह न आहे, गैर वाज़िह आहे। कोटा जेका सिस्टम आहे उन ते ॿियूं भर्तियूं थी वञनि, माज़ूर असांजा दाऊं था पिया कनि, कूकूं था कनि, चवंदा असांजो आवाज़ु किथे बि नथो वञे। माज़ूरनि जो कुझु कयो वञे, उहो को नोटिफाए कयो वञे त माज़ूरनि जी कोटा केतिरी थी बीहे, छा थो थिए। ऐं ॿी ॻाल्हि इहा त फीमेल जी कोटा, हिकिड़ो जेके असांजी मेरिट में जेके अचनि थियूं फीमेल उन्हनि जो पंहिंजो हिकिड़ो तरीक़ेकार आहे, पर जेके घटि में घटि जेके उहे हुन में अचनि थियूं कोटा सिस्टम में अचनि थियूं त उहा नोटिफाए कयो वञे जेके फीमेल्स जो छा हिसाबु आहे ऐं डिसेबल जेके पर्सन्स आहिनि उन्हनि जो। इहे असां कुझु डिमांड्स खणी, उन खां सवाइ ॿियूं बि आहिनि डिमांड्स, उहे असां खणी करे असां शहीद राणीअ वटि आया आहियूं दाह खणी करे त घटि में घटि असां बि जेको आहे हिमायती रहिया आहियूं पीपल्स पार्टी जा, त असां सां एतिरो ज़ुल्म छो थो कयो वञे। असां बि हिननि इलाइक़नि जा आहियूं, असां बि हितां जा आहियूं, हितां सभु जेके दोस्त गॾु थिया आहिनि इहे सभु लाड़काणे जा आहिनि, असां हिन जे सपोर्ट में आया आहियूं। अदी जेका आहे असां शाइस्ता बि हिते सपोर्ट में आई आहे, हे भाउ मुंहिंजा हिन अज़हर हुसैन अबड़ो बि हिन जी सपोर्ट में आयो आहे खैरपुर खां कई करे। असां हिन नौजवान खे सपोर्ट था कयूं, असां नथा चऊं त असांजा पढ़ियल लिखियल नौजवान मिसाल तौर ते अगरि गवर्नमेंट ख़तमु नथी करे त हिननि खे ॿियो कहिड़ो आसिरो आहे, कहिड़ा हिते जेको आहे कारखाना लॻा पिया आहिनि, कहिड़ो असांखे हिते सिंध गवर्नमेंट असांखे कारखाना ॾेई छॾिया आहिनि, फैक्ट्रियूं लॻियूं पियूं आहिनि जेको आहे उते वञी नौकरियूं कंदा, के बि कारखाना त न आहे न, ॿियो को ऑप्शन आहे कहिड़ो ऑप्शन आहे जेकॾहिं तव्हां हिनखे जॉब्स नथा ॾियो। हे जेके नौजवान आहिनि चोरियूं कंदा, हिकिड़ो मिनट साईं, मां इहो त ॻाल्हि कयां त बाबा हिकिड़ो मिनट ॻाल्हायूं था उन हवाले सां पुरअमन एहतिजाज जे बिल्कुलु ओतिरी अपील कंहिं तव्हां जिन खे इदारनि खे करणु था चाहियो उहा ॿुधायो। असां जेका अपील आहे साईं मुराद अली शाह खे, बिलावल भुट्टो खे, आसपा खे ऐं आसिफ अली ज़रदारी खे, एजुकेशन डिपार्टमेंट में जेको साईं असांजा मिनिस्टर आहे साईं सरदार अली शाह खे, उन्हनि सभिनी खे असां अपील था कयूं त जेके असांजा मुतालबा आहिनि इहे मंज़ूरु कया वञनि। तव्हां कंसीडर कयो आहे, असांखे ख़बर पई आहे, तव्हांजो मतिलबु शुक्रियो बि अदा कयूं था, कुझु शयुनि खे तव्हां ॾिसो था पिया। असां हिते आया आहियूं बिल्कुलु पुरअमन आया आहियूं, असां हिकिड़ो पीसफुल प्रोटेस्ट रिकॉर्ड जस्ट करणु आया हुआसीं त असांखे ॾाढी तकलीफ़ पहुती आहे, असां तकलीफ़ में आहियूं। असांजे उन शइ खे ॾिठो वञे, असांजूं जेके दाऊं असां कयूं था उन्हनि खे ॿुधो वञे ऐं जेको आहे उनजो को अज़ालो कयो वञे, को ग्रेस मार्कूं ॾिनियूं वञनि जेके सवाल ग़लति आहे, कुझु न कुझु अहिड़ो कयो वञे जंहिंसां माना हीअ असांजा दोस्त नौजवान पढ़िया लिखिया इहे सम्झनि त हिनखे को रिलीफ थो मिले। वॾी महिरबानी। हिकिड़ो
थोड़ो बटन को मथे करो दोस्त मूंखे उम्मीद आहे तव्हां सभई ॾिसो था पिया काफ़ी दोस्त आहिनि जेके हेॾे मज़ार जे अंदरि विया आहिनि छो त हींअर अचनि था पिया मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां आहिनि कोई अचे हेॾां असांजो पंहिंजो हले थो पियो को ॻाल्हाए तव्हां मां को ॻाल्हाए त हेॾां अचे मुंहिंजे साइड में असां थी करे ॻाल्हायूं था साईं आयो आहे जेको आहे सो हिकिड़ो मिंट सर असांजी पंहिंजी हले थो पियो हेॾां तक़रीबन 24,000 असां ऑनलाइन आहिनि हींअर साईं जेको आहे सो असां जेका कॉल ॾिनीसीं उन में साईं बि आयो हिकिड़ो तव्हां ॾिसंदा हूंदव पोयां जेको आहे सो मेन स्ट्रीम मीडिया आहे जेको मौक़ो वठे थी पई पर असां थोरो साइड ते हलिया आया आहियूं साईं बि आयो आहे कई ऐं शायदि साईं जेको आहे मूंसां सुबुह ॻाल्हायो त हे जेके नौजवान आहिनि मां उन्हनि सां गॾु आहियां साईं असां परे खां आया आहियूं हिते आया आहियूं शहीद राणीअ वटि हे नौजवान जेके दाहूं कूकूं कनि था त असां तव्हां चऊं था तव्हां बि अपील कयो त जेके घटि में घटि दाहूं कयूं था उहे ॿुधियूं वञनि बसि असांजो सिर्फ़ु इहो असां करणु आया आहियूं बसि उन तव्हांखे बि ॾिसंदा दोस्त तव्हां पंहिंजो तारीफ़ बि करायो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम डॉक्टर अब्दुल खालिक चांडियो प्रेसिडेंट पाकिस्तान पेंशनर एसोसिएशन लाड़कानो डिवीज़न मां पाकिस्तान पेंशनर एसोसिएशन लाड़काने डिवीज़न जे प्लेटफॉर्म तां इन्हनि तमामु नौजवाननि जे सॾ ते हिते कई आयो आहियां मुंहिंजी पूरी कैबिनेट जेका आहे हिते मौजूदु आहे ऐं सभ खां पहिरियां त इहा ॻाल्हि जेका साईं आरिजो साहब रखी इनखे मां थोरो क्लियर कंदो हलां त जॾहिं हिकिड़ी शइ आहे पेपर में इस्लामिक स्टडीज़ ऐं ईथिक्स मुस्लिम्स लाइ कोन्हे ऐं इस्लामिक स्टडीज़ नॉन मुस्लिम्स लाइ कोन्हे त ईथिक्स कहिड़े कानून जे तहत मुसलमाननि खे ॾिनी वई सभ खां पहिरियां जेको गिल्टी थिए थो एजुकेशन डिपार्टमेंट उहो इन में गिल्टी थिए थो त ईथिक्स मुसलमाननि खे ऐं जेका इस्लामिक स्टडीज़ आहे उहा नॉन मुस्लिम्स खे ॾेई करे पंहिंजी क्रेडिबिलिटी ते अंगुर खई वई आहे लिहाज़ा सभ खां पहिरियां त ईथिक्स ऐं इस्लामिक स्टडीज़ पोर्शन जूं जेके बि मार्कूं रखियल आहिनि जीअं JEST में 10 मार्कूं आहिनि ऐं प्राइमरी स्कूल टीचर जे टेस्ट में जेके 20 मार्कूं आहिनि उहो पोर्शन कैंसिल करे टोटल जूं टोटल ग्रेस मार्क्स जेके आहिनि तमामु एफेक्टिव्स खे ॾिनियूं वञनि इन सां न सिर्फ़ु हिकिड़ो मसइलो हल थी वेंदो पर लॉजिकली तौर सां जेके दोस्त 45 ते पहुता आहिनि अगरि JST प्राइमरी में अगरि 45 ते पहुता आहिनि त पोइ उहे माण्हू 20 मार्क्स मिलण जे करे 65 ते वञी पहुचंदा ऐं कंहिंखे बि कंहिं क़िस्म जी का रिलैक्स ॾियण जी नौबत न ईंदी त बहरहाल गवर्नमेंट पंहिंजी मिस्टेक्स कोन थी पई करे उनखां पोइ वॾी ॻाल्हि इहा आहे त हिन वक़्तु जेकॾहिं गर्ल्स खे 40% ॾिनो थो वञे त घटि में घटि उन रिलैक्सेशन जो 50% जेको आहे उहो मेल खे बि ॾिनो वञे उहे बि 40 अगरि उनखे 40 थो कयो वञे त उनखे 45 कयो वञे जहिड़े तरीक़े सां ताकी हीअ जेके दोस्तनि जा जेके मसइला आहिनि इहे मसइला हल थी वञनि ऐं पंहिंजे हिन प्लेटफॉर्म तां पाकिस्तान पेंशनर एसोसिएशन वेलफेयर जे प्लेटफॉर्म तां हीअ गवर्नमेंट खां सिंध सिटिंग गवर्नमेंट खां मुतालबो थो कयां त हिननि जो मसइलो हल कयो वञे घटि में घटि एतिरो कयो वञे त जेके हिननि जा लीडर्स आहिनि उहे ज़रूरु जेके से उन्हनि खे विहारे उन्हनि जो मौक़िफ़ ॿुधो वञे ऐं ख़ातिर खां मसइलो जे हल कयो वञे इहे ॻाल्हियूं हुयूं जेके हिते दोस्त खणी आहिनि उन्हनि सां गॾु असां हिते आहियूं थैंक यू अदा बड़ी महिरबानी साईं तव्हां मां कोई अज़हर तव्हां तारीफ़ बि कराइजो पाण जेको बि तव्हांखे अस्सलाम वालेकुम ये तो मुझे नाल वाली जो तो है वेठा नो लाड़काने में आ खबर पई था दोस्तन जो हड़ताल रखी है मंदिर में जीअं त फर्स्ट ऑफ ऑल मां अॼु इहा रिक्वेस्ट कंदुमि त सैयद मुराद अली शाह प्रेसिडेंट पाकिस्तान पीपल्स पार्टी आसिफ अली ज़रदारी बिलाल भुट्टो ज़रदारी एंड फरियाल टालपुर सरदार अली शाह फर्स्ट ऑफ ऑल जेका तव्हां इहा पॉलिसी रखी आहे इन पॉलिसी खे मां बेक़रार थो न सम्झां इहा पॉलिसी का बि कम जी न आहे शागिर्दनि सां जेको ज़ुल्म थी रहियो आहे कुझु शागिर्द हिकु ॿ जेके आहिनि हिन दुनिया में नंढ रहिया शायदि तव्हांखे पीपल्स पार्टी ख़बर न हूंदी ग़रीबनि सां जेको ज़ुल्म थी रहियो आहे खुदारा इन पॉलिसी खे ख़तमु कयो वञे ऐं जेका तव्हां टेस्ट वरिती आहे मां मुराद अली शाह खे या उन जा माण्हू या सरदार अली शाह खे फुल चैलेंज थो कयां जे तव्हां इहा टेस्ट कढी वियो त मां ॾंढ जो ॾोही थींदुमि यार अहिड़ा सवाल तव्हां रखिया आहिनि जेके तव्हांखे पाण खे बि न ईंदा आहिनि त आइन में छा आहे आइन में ठहे त अहिड़ा सवाल जवाब थिया ई न बराए महिरबानी इन्हनि जो हक़ आहे इन्हनि खे ॾियो वञे बाक़ी जेका रही आहे हिन जी बदमाशी इहा ख़तमु कई वञे ॾेढ साल महिरबानी भाउ तव्हांजी ॿियो को दोस्त ॻाल्हाईंदो अचो 2 मिंट हलियो
जी तव्हां ॿुधो भाउ जो मौक़िफ़ बिल्कुलु सही थो चवे त मसइलो इहो आहे त जॾहिं हेड मास्टर खे तव्हां 17 ग्रेड खे तव्हां 12 मार्कूं रियायत था ॾियो त हे त 14 ग्रेड आहे ऐं हिन जे पेपरनि में तव्हां ग़लतियूं बि कयूं आहिनि GST PST में उहे बि तव्हां ॾिसो 14 ग्रेड खे जे करे तव्हां 15 मार्कूं जो 17 खे तव्हां जॾहिं 12 ॾियो था त 14 खे छो नथा ॾियो 14 जे हिन में हाणे त हिन जी ग़लतियूं बि तव्हां कयूं आहिनि पेपरनि में त इन्हनि खे 40 ते पास कयो वञे सॼी सिंध में जेको आहे प्रोटेस्ट थो थिए सॼी सिंध में हिकिड़ो आवाज़ु आहे 40 ते पास कयो इन में सभु तव्हांजा जेके आहिनि सीटूं तव्हांजूं थी वेंदियूं कवर ऐं सभिनी खे पंहिंजा हक़ मिलंदा जीअं त CJ साहिब सां ॻाल्हाईंदासीं जेके हिननि मार्कूं खयूं न जो ॾिसो त ॿियनि इदारनि में बि 30, 35 या 25 ते बि मोटर पुलिस में बि कुझु सब इंस्पेक्टर कंहिं साल में थियूं त 35 मार्कनि ते बि खया हुओ त इन में बि 40 वारा हुजनि या 33 वारा जंहिंजो हक़ आहे मां त ईअं थो चवां फर्स्ट ऑफ ऑल 30 वारनि खां शुरू कयो 33 वारनि खां शुरू कयो त मायूस को बि न रहे 1.5 साल सही थो चए भाउ अच्छा ॿियो को जीन साहब छा चवंदो तव्हां जेको हिते असां पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन मिस्टर बिलाल ज़रदारी साहब CM साईं मुराद अली शाह साहब तालीम जे सूबाई वज़ीर साईं सरदार अली शाह साहब के गुज़ारिश था करियूं त ओवरऑल 40 मार्कुनि ते पास कयो वञे जेकॾहिं नियाणियुनि खे रिआयत ॾिनी थी वञे त असां छोकिरनि कहिड़ो ॾोह कयो असां हींअर मोहतरमा शहीद राणी जी मज़ार ते आया आहियूं शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी मज़ार ते आया आहियूं दाहीं आया आहियूं बराए महिरबानी ओवरऑल 40 ते पास करे असां मां बेचैनी ख़तमु कई वञे महिरबानी भाउ तव्हां ॻाल्हाईंदो अस्सलाम वालेकुम व्यूअर्स अॼु असां मौजूदु आहियूं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी मज़ार ते तव्हां ॾिसी रहिया आहियो अॼु असां इन जे करे जे एहतजाज में आहियूं तव्हां सभिनी खे ख़बर आहे साईं अरबाब आरी जो स्ट्रगल तव्हां सभु ॼाणो था पिया उन जे बारे में असांजो मौक़िफ़ इहो आहे सिंध हुकूमत जे तरफ़ त बराए महिरबानी 40 ते सभिनीनि खे पास कयो वञे जॾहिं तव्हां माज़ूरनि खे 40 ते पास कयो था उन्हनि जो हक़ आहे जॾहिं तव्हां नियाणियुनि खे पास कयो था बेशक हक़ आहे जॾहिं तव्हां चओ था त औरत ऐं मर्द ॿई इक्वल आहिनि जेंडर डिस्क्रिमिनेशन में त पोइ तव्हां हिन में फ़र्क़ु छो था कयो तव्हां छोकिरनि खे 40 ते पास कयो था पर बॉइज़ खे जेको आहे तव्हां पोइ था कयो हालांकि घर में कमाइण वारो मर्द आहे अगरि मर्द ई बेरोज़गार हूंदो त औरत वीचारी छा कंदी घर में छा उन्हनि जे घर में जेके कैंडिडेट्स अॼु हिते मौजूदु आहिनि छा उन्हनि जे घर में औरतूं न आहिनि छा उन्हनि जे घर में ॿार न आहिनि छा उहो मर्द वञी चोरियूं करे धाड़ा हणे असां हाणे मां MA होल्डर आहियां मां MA पास आहियां इंग्लिश में एंड मां आर्किटेक्ट इंजीनियरिंग वर्क बि कयां थो साइड में त तव्हां पाण ॾिसी सघो था त हाणे मां त एतिरो नाइल न आहियां जेके सिंध हुकूमत वारा था चवनि 40+ वारा सभु न आयल आहिनि त सिंध हुकूमत खे मां इहो गुज़ारिश थो कयां त प्लीज़ बराए महिरबानी हिन कैंडिडेट्स खे ॾिसो अॼु ही मोहतरमा जी मज़ार ते एहतजाज पिया कनि सुभाणे ही असेंबलियुनि जे तरफ़ ईंदा सुभाणे ही जेके तव्हांजे दरवाज़नि ते ईंदा त बराए महिरबानी हिननि खे 40 ते पास कयो ऐं रोज़ी जो मौक़ो हिननि खे ॾिनो वञे ऐं उन कैंडिडेट्स खे 40 वारनि खे खणो तव्हां उन्हनि खां पोइ भली जेको आहे त इंटरव्यू वठो तव्हां उन्हनि खां जेको आहे त भली पोइ उन्हनि खे ट्रेनिंग तव्हां ॾियो उन्हनि खे 3 महीना त प्लीज़ बराए महिरबानी हिननि खे खणो ही बि तव्हांजा ई आहिनि ही बि तव्हांजे निज़ाम मां निकितल आहिनि तव्हां चओ था ही न आयल आहिनि त पोइ न आयल त तव्हांजो ही सिस्टम आहे जंहिंमें तव्हां असांखे पढ़ायो था हाणे अगरि मां MA होल्डर आहियां मूंखे MA डिग्री आहे रेगुलर डिग्री आहे सिंध यूनिवर्सिटी मां जे अगरि मां हिन टेस्ट में पास नथो थी सघां फेल थो थी वञा त पोइ तव्हांजा इदारा न आयल आहिनि मां न आयल न आहियां तव्हांजे इदारनि में उहे पढ़ाईंदड़ जेके उस्ताद आहिनि त पोइ उन्हनि सभिनी ते सवाल निशान आहे त बराए महिरबानी तव्हां हिन सभिनी छोकिरनि जे मुतालबनि खे मञी करे हिननि खे 40 ते पास कयो महिरबानी महिरबानी भाउ तव्हांजी ॿियो हिते असां जवान बीठा आहिनि काफ़ी दोस्त बीठा आहिनि हिते सभु प्रोटेस्ट करे रहिया आहिनि सो हे भाउ जेको आहे ॻाल्हाईंदो हिकिड़ो तव्हां बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अब्दुल हफ़ीज़ जरवार नवदेरो ये तारीख़ जी जेका IBA टेस्ट वरिती आहे इहा तारीख़ जी असां चवंदासीं बदतरीन टेस्ट आहे या तारीख़ जी बदतरीन टेस्ट आहे छाजे करे त जॾहिं काफ़ी जेको आहे सो टेस्ट में मिस्टेक्स आहिनि त पोइ IBA वारा उनखे एक्सेप्ट छो नथा कनि जॾहिं ग़लती बि आहे असां इहो ॿुधो आहे मतिलबु त जेके ग़लतियूं आहिनि सिंटेक्स बुक बोर्ड जामशोरे में आहिनि जामशोरे जे सिलेबस में आहिनि जेकॾहिं सिलेबस में आहिनि त उनजो कसूरवार उमेदवार न हुजे उनजा कसूरवार हिकु त IBA वारा आहिनि ॿियो जेको आहे सो सिंटेक्स बुक बोर्ड वारा आहिनि मतिलबु गवर्नमेंट कसूरवार आहे जेको पेपर ठाहे पियो IBA वारो छा उनजो दिमाग़ु ख़ाली हुयो उन इहो दिमाग़ु कमु न पियो करे त जेको आहे सो को सिलेबस ग़लति लिखियलु आहे मां हिनखे सही करे लिखां छो त सिलेबस जंहिं कढियो उहो बि ज़रूरु प्रोफेसर हूंदो को ॼटु न हूंदो हुते पोइ ग़लतियूं हिननि जूं आहिनि IBA वारनि जूं आहिनि डिपार्टमेंट जूं ग़लतियूं उन जी सज़ा उमेदवार
उम्मीदवारनि खे मिले थी। असांजी इहा जेको आहे सो पुरज़ोर अपील आहे त जेके ग़लतियूं आहिनि, ग़लति सुवाल आहिनि, उनखे असांखे ग्रेस मार्कूं ॾिनी वञनि। जेकॾहिं तव्हां न ॾींदो त पोइ ज़ाहिर आहे असां कोर्टनि में वेंदासीं। जेका IBA जी हिन महिल साख आहे, जेका थोरी बची अथसि, महिरबानी करे जेको IBA जो STS जो सरबराह आहे खंड साहिबु, उनखे असां वाज़िब पैगाम ॾियूं था त जेका साख रही आहे IBA जी, तव्हां उनखे बचायो। न बचाईंदो तव्हांखे असां कोर्टनि में गेलींदासीं, छॾींदासीं कोन। कश्मीर खां वठी कराचीअ ताईं जेके बि कोर्टूं विच में आहिनि, हिन में सखर आहे, लाड़काणो आहे, हैदराबाद आहे, कराची आहे, तव्हांखे गेल रहींदासीं। हर दफ़े असां तव्हांखे छॾे ॾींदा आहियूं। 2018 वारी टेस्ट में बि 6 खां 7 जेको आहे सो ग़लतियूं हुयूं, वरी उहो जेको आहे पेपर वायरल न थियो। हिन दफ़े पेपर वायरल थियो आहे, इहा तमामु सुठी ॻाल्हि आहे। असां उन उम्मीदवारनि खे मुबारकबाद ॾियूं था, उन्हनि जी वॾी एफर्ट आहे जिन पेपर वायरल करायो। महिरबानी भाउ जी। हाणे असां हलंदासीं अॻिते कवरेज करणु। सदाम ॻाल्हाईंदो न साईं, असांजो दोस्त आहे सदाम, तमामु टैलेंटेड माण्हू आहे। हे कुझु ॻाल्हाइणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम। जीअं त फेसबुक ते या सोशल मीडिया ते जेके दोस्त ॾिसी रहिया आहियो, तव्हांखे इहा ई गुज़ारिश थी कजे त बाबा हीअ जेका टेस्ट थी हुई, असां हुनखे बाक़ाइदे टेस्ट जे हिकु हिकु क्वेश्चन खे पढ़ियो आहे, ऐं जेको हुननि कोर्स में ॾिनो हुयो सिलेबस में, ठीकु आहे मञूं था त क्वेश्चन सिलेबस रिलेटेड ई हुया, पर तव्हां ॾिसो इस्लामियात जो जेको पोर्शन हुयो उहो हिंदू मज़हब वारनि खां पुछियो विया। छा असां सां कॾहिं हिंदू मज़हब वारा इस्लामियात पढ़ंदा आहिनि? हाणे उन्हनि जा PhD में सिधा सवा 10 मार्कूं कटिया अथनि, छो त उन्हनि वीचारनि खे इस्लामियात जी ख़बर ई न आहे। उहो वठंदा आहिनि इथिक्स जो क्लास, ऐं असां खां वरी इथिक्स जा क्वेश्चन कया विया आहिनि, जेको असां वठंदा आहियूं इस्लामियात जो क्लास। त यार हेॾो वॾो IBA जो नालो आहे, हेॾो वॾो इदारो आहे, छा इन्हनि इहा ॻाल्हि कॾहिं बि न सोची त हे ॿई असां कीअं था गॾु कयूं? तव्हांखे जेकॾहिं इहे करणा हुया, ठीकु आहे, तव्हां पोर्शन वाइज़ कयो आहे, तव्हां टेस्ट में पोर्शन अलॻि ॾियो आहे 10 मार्कुनि जो, भाई हिंदू कम्युनिटी जे लाइ आहे, ही मुस्लिम कम्युनिटी जे लाइ आहे, त उनखे उहो ईज़ीली हर को करे, उनखे पंहिंजो मार्क्स मिलंदा। हाणे इहा ग़लती तव्हांजी असां ई न आहे, त इहो IBA वारनि खे असां इहो था चऊं त बाबा तव्हां असांखे इहे ग्रेस मार्क्स ॾियो, इहो असांजो राइट आहे। नथा ॾियो असां हाई कोर्ट खे अप्रोच कंदासीं ऐं तव्हांजे अगेंस्ट वेंदासीं, पोइ तव्हांखे उहे बि ॾियणी पवंदी। उन खां अलावा असां जेको आहे पंहिंजी इहा मौक़िफ़ खणी आया आहियूं त बाबा ॾिसो, कंहिं माण्हूअ जूं जेको आहे हाणे राति खां वठी इहा वीडियो हली रही आहे त बाबा एजुकेशन मिनिस्टर अनाउंस कयो आहे त 50+ खे असां ॾिसंदासीं त उन्हनि खे असां ॾियूं का रिआयत। 45% बिल्कुलु ख़तमु थी वियो आहे। त हाणे तव्हां ॿुधायो, जंहिंजूं 49 मार्कूं आहिनि उहे काॾे वञनि, जंहिंजूं 48 मार्कूं आहिनि उहे काॾे वञनि, जंहिंजूं 47 आहिनि उहे माना 50 जे करे 2-3 मार्कुनि जे करे। अच्छा, ॻाल्हि 2-3 मार्कुनि जी इन करे इहा हिकिड़ी कॉमन थी लॻे, छो त IBA जूं मिस्टेक 20 आहिनि, 10-10, 15-15, 5-5। मुंहिंजे ख़ुदि बज़ाते ख़ुदि मुंहिंजी जेको आहे पेपर में, तव्हां यकीन कयो, मां कसम खणी ॻाल्हि थो कयां त मैथमेटिक्स जे पोर्शन में मुंहिंजा 15 मार्क्स आहिनि, जंहिंमें मुंहिंजी IBA जी की जेका आई उनजे मुताबिक़ ऐं मुंहिंजी जेका कार्बान कापी हुई उनजे मुताबिक़ मुंहिंजूं 15 मार्कूं। मां जॾहिं पोर्टल ते वञी करे हुनजी रिज़ल्ट में पंहिंजो ॾिसां थो स्कोर, त उते 14 लिखियो पियो आहे। मां हुनखे कॉल थो कयां, भाई हे छा चकर आहे? चई बाबा तुंहिंजी क्वेश्चन नंबर 63 में डबलिंग आहे। बाबा डबलिंग आहे त मूंखे आंसर शीट ॾेखारियो। मुंहिंजी कार्बान कापी में त को डाट ई न आयो आहे। अगरि डबलिंग हुजे त कार्बान कापी में बि था अचे न, उहा मां कार्बान कापी हुन में क्यूरी ॾे मोकिली आहे, मूंखे था चवनि वेट कयो, तव्हांजो मसइलो हल कंदासीं। 2-3 ॾींहंनि खां पोइ जॾहिं मां हुनखे रोज़ कॉल करे चवां थो भाउ मुंहिंजे मसइले खे किथे पुॼायव, त चवनि था न बसि तुंहिंजी शेडिंग आहे। उहो मुंहिंजे मैसेज आयो आहे, मां हुननि खे चयो न आहे मुंहिंजी शेडिंग, मां कोर्ट में वेंदोमांव त हुननि जो सर थो मूंखे चवे कॉल ते त बाबा तूं हिन जेको मैसेज असां तोखे कयो आहे न 63 वारो, इहो ग़लति आहे, हिनखे तूं इग्नोर कर, तोखे असां वधीक रीचेक करे तोखे ॿुधाईंदासीं। उहे ॾींहं हे ॾींहं अॼु ताईं न असांजी कॉल था अटेंड कनि, न असांखे एंटरटेन था कनि, असांखे फेल में शुमार कयो थो वञे, असांखे नायल में शुमार थो कयो वञे। छा असां नायल आहियूं? असां जाइल आहियूं? हे कल्ह IBA इंस्टीट्यूट आयो आहे, पूरी सिंध के नौजवाननि खे जाइल थो कोठे। छा असां छा थो सम्झे IBA वारो? जा IBA वारा असां हिननि खे नौजवान चुप करे वेंदासीं, असांजा हक़ था खाईंदो। असां अची करे IBA इंस्टीट्यूट बंदि न करायोसीं त असां नौजवान ई न आहियूं, इहो तव्हांखे ॿुधायूं था। असां सभु नौजवान साथ ॾियो, जंहिंखे लकीली जंहिंजूं मार्क्स अची वियूं आहिनि, इहे लकीली तव्हांजूं अची वियूं। तव्हां पंहिंजे ज़मीर खां पुछो, कसम खणी पुछो, छा तव्हांजी इहे जेके मार्क्स आयूं आहिनि, इहे तव्हांजूं मार्क्स तव्हांजूं पढ़ियल हुयूं, इहे तव्हांजूं लकीलियूं आयूं आहिनि, इहा हिननि जी कीअ में हेरफार आहे, कीअं में हिननि जी जेका आहे न इहा हिकिड़ी टेक्निकली हिननि सॉफ्टवेयर हलाया आहिनि, जंहिंजे करे मार्क्स आयूं आहिनि। बाक़ी जेके छोकिरा हाई फाई टैलेंटेड आहिनि, उन्हनि जूं 43 मार्कूं, 23 मार्कूं, 37 मार्कूं। हे यार मज़ाक था कयो तव्हां असांजे टैलेंट सां? हे जेको आहे तव्हां असांजी इहा रिज़ल्ट था ॾियो, तव्हां IBA एॾो वॾो इंस्टीट्यूट तव्हां चवरायो, तव्हांखे असां सिंधियुनि एॾो वॾो मथे कयोसीं त सॼी सिंध जेको आहे असां IBA जी तारीफ़ कयूं। तव्हां IBA असांजी PhD GST में असांजे तव्हां कैरियर सां रांदि खेॾी आहे। उनखां पोइ क्यूरीज़ जो असांखे चई करे हफ़्तो ॾेई करे असांजी का बि हिकिड़ी क्यूरी तव्हां ॿुधायो, हिकिड़ी क्यूरी तव्हां खणी अचो त जेका तव्हां एंटरटेन कई हुजे, तव्हां पंहिंजी एरर जेका एक्सेप्ट कई हुजे, हिकिड़ी बि न।
बाक़ी शाहजी तव्हां असांखे मज़ाक़ था कयो, असां तव्हांखे न छॾींदासीं, हरगिज़ न छॾींदासीं। असांखे पंहिंजा हक़ ॾियो, असांजे पार टैलेंटेड स्टूडेंट्स आहिनि, उन्हनि खे हक़ ॾियो, ख़तमु कयो। छो जो हिननि खे ख़बर आहे त जेको वोट आहे न, वोट जी जेकी क्राइटेरिया आहिनि उहा औरतुनि जी ज़्यादा आहे, हिन सिर्फ़ु इन शइ जे करे। तंहिंजे करे मां इहो मुतालबो कंदुमि सरदार शाह खां, पंहिंजो CM सिंध खां, बिलावल साहब खां, त अहिड़े क़िस्म जूं जेके ब्रूटल तव्हां जूं पॉलिसीज़ जेके आहिनि न, वी ब्रूटली कंडेम दीज़ काइंड ऑफ वायोलेंट पॉलिसीज़। जेकॾहिं छोकिरियुनि खे हक़ आहिनि, बेशक छोकिरियुनि खे हक़ ॾिना वञनि, सुठी ॻाल्हि आहे, असां जूं भेनरूं आहिनि, न्याणियूं आहिनि, पर उन्हनि जी हिकिड़ी इंडिविजुअल कोटा हुजे, उहो कॉम्पिटेटिव असां सां गॾु आहिनि। असांखे सिर्फ़ु ॾिसो मुंहिंजूं 54 मार्कूं आहिनि, हिकिड़ी मार्क जे करे ओवरऑल 45 में मां क्लियर आहियां, ठीकु आहे। इन मार्कुनि में असांखे 50+ वारनि खे बि कॉन्सिडर न कनि त पोइ इहो ज़ुल्म न आहे, त ॿियो छा आहे? छा असां सिंधवासी न आहियूं? छा मां पंजाबी थो ॻाल्हायां? छा मां उर्दू थो ॻाल्हायां? छा मां बलोची थो ॻाल्हायां? मां सिंधी आहियां। पंहिंजो रूरल अर्बन एरियाज़ आहिनि, त उनजे लिहाज़ खां तव्हां असांखे कोटा ठाहे ॾियो, उन में असांखे मेल खे अलॻि ॾियो, फीमेल खे अलॻि ॾियो, ठीकु आहे, फीमेल खे तव्हां रिलैक्सेशन ॾियो, पर फीमेल जी कोटा इंडिविजुअल अलॻि कयो न। उन में तव्हां असांखे छो था जेको आहे सो महरूम कयो? असां CM हाउस ते बि वञी जेको आहे सो पंहिंजो जिदोजहद कंदासीं, रोडुनि ते जेकॾहिं तव्हां सिंध गवर्नमेंट जो कमु इहो हूंदो असांखे लठियूं हणणु, असांखे कुटणु, असांखे मारणु, ठीकु आहे, असां कुटका खाईंदासीं, मारूं खाईंदासीं, पर पंहिंजे हक़ तां कोन फिरंदासीं। लिहाज़ा असां 50+ वारनि खे कम से कम कॉन्सिडर कयो वञे, 50+ 40+ वारनि खे कॉन्सिडर कयो वञे हर लिहाज़ खां। ॾिसो, अच्छा नंबर ॿी ॻाल्हि, मां 54 स्कोर खणी करे हाणे मां फेल में कॉन्सिडर आहियां, जॾहिं त तव्हांजे पेपर्स में ग़लतियूं आहिनि, उनजो अज़ालो केरु कंदो? हिकिड़ी मार्क मुंहिंजी खुटे थी, मां तव्हांखां जनरल सवाल थो पुछां सभिनी खां, त छा माइक्रोस्कोप रॉबर्ट हुक ठाही? हरगिज़ न, जॾहिं त की में रॉबर्ट हुक लिखियल आहे। हिकिड़ो उन्हनि जो सवाल आहे, हेतिरी एरिया जेकी आहे, हेतिरा जेको आहे सो मीटर्स, उनजो जवाबु उन्हनि घुरियो आहे सेंटीमीटर्स में, जॾहिं त जवाबु हुते मीटर में आयल आहे। इन जो अज़ालो केरु कंदो? माना कंहिं क़िस्म जो कोई बि ग्रेस हाई क्लास जूं एरर्स आहिनि, उन में उन एरर्स जे अबाउट कोई कोन थो ॻाल्हाए। असांखे वज़ीरनि जी, असांखे मुशीरनि जी सम्झ में। अच्छा नंबर ॿी ॻाल्हि, अंग्रेज़ दान थियनि था, असांखे जेको आहे सो सैयद सरदार छा चए थो त हिननि खे 2 जुमिला अंग्रेज़ी या कोन था ॻाल्हाइण अचनि, त आई ब्रूटली कंडम यूर दीज़ वर्ड्स, आई एम रेडी टू टॉक विद यू, I'm ready to talk with you. I'm ready to talk with everybody. I'm ready to talk with every of your minister in assembly. I'm ready to talk with every of your member, every of your partner in your assembly. I can talk English. हालांकि मां हिकिड़ो ॻोठाणो आहियां, पर मां अंग्रेज़ी ॻाल्हाए थो सघां। अंग्रेज़ी सिर्फ़ु सभु कुझु न हूंदो आहे, अंग्रेज़ी हिकिड़ी लैंग्वेज आहे। पंहिंजा मैसेजेस, पंहिंजूं ॻाल्हियूं कंहिं ताईं पहुचाइण, प्रोटेस्ट करणु, अंग्रेज़ी हिकिड़ी लैंग्वेज आहे। अंग्रेज़ी कोई जेको आहे सो अहिड़ी जफ़ाकशी वारी ॻाल्हि कोन्हे। अंग्रेज़ी हर कंहिंखे पढ़णु लिखणु अचे थी। तंहिंजे करे मां तव्हांखे गुज़ारिश कंदुमि त 40+ खे कॉन्सिडर कयो। ऐं ॾिसो मूंखे, मां जॾहिं अच्छा नंबर ॿी ॻाल्हि ॾिसो, हिन जी हिकिड़ी पॉलिसी आहे 45 पॉलिसी, जंहिंमें आउं क्लियर आहियां, बल्कि काफ़ी उमेदवार क्लियर आहिनि। जेकॾहिं तव्हां 45% खे ख़तमु था कयो, त 55 खे बि त ख़तमु कयो। तव्हांजी पॉलिसी जेकी कंसिस्ट ऑफ आहे, जेकॾहिं तव्हांजी पॉलिसी कंसिस्ट ऑफ 2 शयुनि ते आहे, हिकु 45% ओवर सभु सब्जेक्टनि में, ऐं 55 जेको आहे सो तव्हांजे हर, जेकॾहिं तव्हां 45 ख़तमु था कयो त 55 खे बि रिड्यूस कयो। जेकॾहिं तव्हां 45 ख़तमु था कयो त 55 खे रिड्यूस कयो। जेकॾहिं तव्हां रिलैक्सेशन असांजे न्याणियुनि भेनरुनि खे ॾियो था, त असां तव्हांजो कहिड़ो कसूर कयो आहे? असां केरु आहियूं? इहे न्याणियूं बि त असां जूं न, इहे भेनरूं बि त असां जूं न। असांजो कॉम्पिटेटिव आहियूं, असां B.Ed कयूं वेठा आहियूं, असांखे B.Ed जी का ग्रेस मार्क न। असां जेको आहे सो CT ऐं PTC कयूं वेठा आहियूं, उनजे लाइ असांखे का ग्रेस मार्क न। यानी कि प्रोफेशनल डिग्री तव्हां ॾिसो ई कोन था, सिर्फ़ु पंहिंजी मन मस्ती हलायो था। लिहाज़ा असांजी गुज़ारिश आहे काबीना खां, कैबिनेट खां, पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे उहिदेदारनि खां, मिनिस्टरनि खां, बिलावल साहब खां, मुराद अली शाह खां, सरदार साहब खां, ऐं अकबर लगारी साहब खां, त जेकॾहिं तव्हां पॉलिसी ते नज़रसानी कयो त काइंडली बराए महिरबानी 45 ख़तमु था कयो त 55 बि ख़तमु कयो। ऐं 1-2 मार्क वारनि खे तव्हां कॉन्सिडर कयो। लही अचो, प्लीज़ लही अचो। असांजूं हे रड़ियूं, असांजूं कूकूं, असांजूं मिनथूं ॿुधो, ख़ुदा वास्ते असां ते रहम कयो। इलेक्शन में त कढायूं न। हिकिड़ो क्वेश्चन हुयो जेको सिंधी में पुछियो वियो, त जेका जुमिलो जेको आहे घटि में घटि, ठीकु आहे, क्वेश्चन हुयो घटि में घटि जुमिले में घणा लफ़्ज़ हूंदा आहिनि। हाणे ॾिसो त दुनिया जा तव्हां लिटरेचर खणो, चाइना जो लिटरेचर खणो, इंग्लिश जो लिटरेचर खणो, त अ ग्रुप ऑफ वर्ड्स विच कंबाइंड्स टुगेदर विच गिव्स कंप्लीट सेंस इज कॉल्ड सेंटेंस। इंग्लिश जी ॻाल्हि आहे। सिंधीअ में बि अहिड़नि लफ़्ज़नि जो मजमूओ जेको ॿिनि खां वधीक मिली करे
खे को कंप्लीट सेंस ॾेखारे, का कंप्लीट ॻाल्हि सम्झ में अचे। जीअं मिसाल आहे, तूं हलियो वञ, ठीकु आहे, हाणे हिन में घणा लफ़्ज़ थी विया, हेॾां अचो हेॾां वञो, घटि में घटि ॿ लफ़्ज़ त हो था चवनि, कीअं में त हिकिड़ो लफ़्ज़। अच्छा, नंबर ॻाल्हि ॿी त जेकॾहिं हिकु लफ़्ज़ जो सेंटेंस उहो सिर्फ़ु स्पोकन लैंग्वेज में कंसीडर करे सघिजे थो, वञो अचु, पर रिटन में जॾहिं त असांजी टेस्ट जेको आहे सो लिखत में हुई, ठीकु आहे, त ग़लतियूं आहिनि। सरदार अली शाह चयो आहे त ही पेपर तमामु सुठो थियो आहे, ऐं IBA चयो आहे त हे ना एलन। मां IBA जे चेयरमैन खे ऐं सरदार शाह खे फुल चैलेंज थो कयां, मां MBA होल्डर आहियां, तव्हां अचो इन पेपर में मूंसां गॾु वेहो। जे सरदार अली शाह हिकिड़ी मार्क बि मूंखां मथे खणी वियो त मां पंहिंजी डिग्री साड़े ख़तमु कंदुमि, मां पाकिस्तान छॾण लाइ तयारु आहियां। मुर्दाबाद। साईं ॾिसो केॾा नौजवान तव्हांजे इन्हनि पॉलिसीज़ जे करे, तव्हांजे इन्हनि क्वेश्चनिंग जे करे, तव्हांजे हिकिड़े नंढनि नंढनि शयुनि जे करे असां केॾा डिसर्ट लॻा पिया आहियूं, जो असां पंहिंजो कंट्री छॾण लाइ तयारु आहियूं। यार हद थी वई। IBA पॉलिसी ना मंजूर, ना मंजूर, ना मंजूर, IBA पॉलिसी ना मंजूर, ना मंजूर, ना मंजूर, IBA पॉलिसी ना मंजूर, खत्म कयो IBA पॉलिसीअ खे। अच्छा, उन खां बाद में हिकिड़ी ॿी ज़रूरी तव्हांखे ॻाल्हि ॿुधाईंदा हलूं। तव्हां मां को अहिड़ो दोस्त आहे हिन सोशल मीडिया ते जो इहो ॿुधाए त जॾहिं असांखे जेको हफ़्तो ॾिनो वियो IBA जी तरफ़ खां त बाबा तव्हांजी जेके एरर्स आहिनि, मिस्टेक्स आहिनि, जेके ऑब्जेक्शन्स आहिनि, उहे तव्हां असांखे मोकिलियो, क्यूरी जे थरी असां हल कंदासीं। कंहिं हिकिड़े जो हल थियो आहे? हिकिड़ो माण्हू ॿुधाए यार ईअं हूंदो आहे इदारनि में, असां वॾी वॾी इदारनि में टेस्टूं ॾिनियूं, बाक़ाइदे एरर्स खे कंसीडर कंदा आहिनि, ग्रेस मार्क्स ॾींदा आहिनि ऐं उन एरर खे करेक्ट कंदा आहिनि। हे IBA वारा कंहिं बि हिकिड़े माण्हूअ जी मिस्टेक एरर खे नथा कनि। छो नथा कनि? उन जी मां तव्हांखे ॿुधायां थो। छो त जेकॾहिं मूंसां कंदा त हुननि जो जेको स्ट्रक्चर ठहियलु आहे, त जेके सिलेक्टेड माण्हू हुननि खे खणणा आहिनि उहे हुननि जो ठही वेंदो। ज़ाहिर आहे मुंहिंजी की करेक्ट कंदा, ॿिए जी कंदा, टें जी कंदा, चौथे जी कंदा, हिनखे सॼी सिंध जी करणी पवंदी। पोइ इन जे करे रिज़ल्ट ते हुनजो फ़र्क़ु पवंदो। पोइ हो इन करे इन शइ खे रिजेक्ट था कनि, कंहिंजी बि क्यूरी इंटरटेन नथा कनि। ऐं IBA खे इहो ॿुधाए छॾियऊं, सम्झी छॾे असां IBA खे छॾण वारा न आहियूं, छो त असांजो हक़ु आहे। मुंहिंजो जेको आहे न, मां पंहिंजी गूगल ते चेक कयूं, उन 75+ मार्कूं आहिनि ऐं मुंहिंजी जेको IBA में 49 आहिनि। हलो मां ठीकु आहे, मां 49 कंसीडर कई, त यार मुंहिंजी जेको आहे तव्हांजी कीअं जे मुताबिक़ 15 आहिनि मैथमेटिक्स जे पोर्शन में, ऐं जेको आहे तव्हां स्कोर कार्ड ते 14 था ॾियो। कॉल थो कयां त चई तुंहिंजी डबल शेडिंग आहे, डबल शेडिंग आंसर शीट ॾेखारियो, आंसर शीट में नथा ॾेखारियो। ऐं कार्बन कापी असां जेका चऊं था त उन में हिकिड़ो डाट बि न आहे। जेकॾहिं तव्हांजी शीट आहे, मां डबल शेडिंग कयां, हेठां कुझु त डाट अचे हा न, उहा बि तव्हां एक्सेप्ट करण लाइ तयारु न आहियो। बाक़ी तव्हां छा एक्सेप्ट कंदव, कहिड़ी क्यूरी तव्हां एंटरटेन कंदो? माना तव्हां करप्शन कयो था न। माना IBA जो तव्हां नालो बदनाम कयो न। साईं निसार अहमद सिद्दीकी हीअ इदारो वॾो महिनत सां ठाहियो, पर अॼु जा जेके लाछड़ा आया आहिनि, जेके माना पंहिंजी जेको आहे पर्सनल बेनिफिट्स खे पूरो था कनि, ऐं IBA जी जेको गुडविल आहे उनखे तबाह करे रहिया आहियो। असां इहो कॾहिं बि थियण न ॾींदासीं। IBA असांजो निसार अहमद सिद्दीकी साहिबु जेको इंस्टीट्यूट ठाहियो, फॉरेन्स में वञी करे हिन पंहिंजी जेको आहे इंस्टीट्यूट खे महिनत करे ॾींहं राति उतां फंडिंग आणे करे हिन इदारे खे बिल्डअप कयो आहे। पूरी सिंध में नया कैंपसिस ठाहिया आहिनि। उनखे असां ईअं एतिरो जल्दी तबाह थियण न ॾींदासीं। असां IBA बि अची रहिया आहियूं ऐं असां ईंदासीं। असांजो जेको टीचिंग स्टाफ आहे, असां पढ़ाईंदा आहियूं सभई, असां महिल फारिग न आहियूं। हे संडे जो डे आहे, असां तव्हांखे टाइम ॾिनो आहे, असां ईंदासीं ऐं जेको आहे निसार अहमद सिद्दीकी साहिब जो जेको ख्वाबु आहे IBA, उन इंस्टीट्यूट खे असां बचाईंदासीं इन्हनि चोरनि मां। ऐं इन्हनि जेको अॼुकल्ह जा जेके पर्सनल बेनिफिट्स ते जेके सिलेक्ट थी अचनि था, जेके सिलेक्टेड आहिनि, जेके मेरिट जा बिल्कुलु न आहिनि माण्हू, उन्हनि खे असां हटाईंदासीं। IBA खे असां क्लीन कंदासीं ऐं उन में असां नओं स्टाफ हाईली टैलेंटेड हायर कराईंदासीं। मैनेजमेंट में असां ईंदासीं। हीअ सॼो कुझु सिंध जेको आहे पूरी असांजी सिंधियुनि नौजवाननि जी आहे। कंहिंजे पीउ जी मिल्कियत न आहे, जंहिंखे जीअं वणे ते तीअं करे। इहो तव्हां करे ॾिसो। हिन टेस्ट खां पोइ ॾिसो असांजे जेकर तव्हां ग्रेस मार्क्स न ॾियो ऐं असां तव्हां इहे ॻाल्हियूं न ॿुधा वञो त तव्हां ॾिसो तव्हां कहिड़ो असरु था कयूं। इनशा अल्लाह ताला अलाह जी कुवत ईमान सां गॾु आहे। जीअं त असां आख़िरी सवाल कंदासीं सिंध गवर्नमेंट खां, असां आख़िरी हिननि खे जवाबु ॾियण वारा आहियूं। जीअं त अनक़रीब तव्हांखे घेराव कयो वेंदो कराची प्रेस क्लब जो ऐं मुराद अली शाह जे घर जो। जे इन्हनि जो हक़ न मिलियो त सिंध जा रोड रस्ता बंदि कया वेंदा। हे नौजवाननि हिकु मज़ाक़ ॻाल्हि न आहे, हीअ का मज़ाक़ ॻाल्हि न आहे। हिन महिल हे ग़रीब बेरोज़गारी ख़तमु कई वञे बराए महिरबानी। हीअ जेका ग़रीबनि सां मज़ाक़ थी थिए, 33 वारा 40 वारा हड़ी पास कयो, हक़ कंहिंजो बि आहे न खाओ। 40+ जंहिंजो हक़ आहे हुनखे ॾिनो वञे, 33 मार्कनि बि थियो वञे, न त अनक़रीब असां कराची जो मुराद अली शाह जे घर जो घेराव कंदासीं। थैंक्स ऑल।
असी सिंध जे तालीम वारे वज़ीर तोड़े ॿियनि मक़ामी तोड़े अख़्तियारनि खे सिंध हुकूमत खे अपील कंदासीं नौजवाननि सां इंसाफ़ करे उन्हनि खे 40% ते मार्कुनि ते पास कयो वञे ऐं सिंध मां जेको बेचैनी आहे सिंध जे शऊर मां उहा ख़तमु करे हिननि खे पंहिंजा हक़ ॾिना वञनि। वॾी महिरबानी। असांजी सिंध गवर्नमेंट खे अपील आहे त तव्हां माज़ीअ में जेको आहे सो BPS 16 जा स्टेनोग्राफर तव्हां सिर्फ़ु 33 मार्कुनि ते भर्ती कया आहिनि। सिंध पुलिस में कांस्टेबल तव्हां 35 मार्कुनि ते भर्ती कयो आहे ऐं इन खां अलावा जेको आहे सीशन जज वॾे में वॾी पोस्ट आहे 17 स्केल जी BPS 17 सीशन जज तव्हां 40 ते भर्ती कयो आहे। एशियम जेके आहिनि BPS 17 जा उहे तव्हां 42 43 खां वठी 48 ते भर्ती कया आहिनि। पोइ तव्हां 14 स्केल जो जेको आहे सो टीचर छो नथा भर्ती कयो ऐं इन में जेको आहे सो पेपर में तमामु घणियूं ग़लतियूं हुयूं। असां चऊं था जेकॾहिं IBA ग़लतियूं एक्सेप्ट नथो करे त इहे थर्ड पार्टीअ खे विहारियो वञे। इन जा शालत यूनिवर्सिटी खैरपुर जा प्रोफेसर हुजनि ऐं बेगम नसरत भुट्टो यूनिवर्सिटी जा प्रोफेसर हुजनि शेख अयाज़ यूनिवर्सिटी जा प्रोफेसर हुजनि थर्ड पार्टी वे 1500 क्वेश्चन रखिया वञनि। जेतिरियूं असांखे जेतिरो असांजो हक़ु थिए असांखे मतिलबु 24 मार्कूं न खपनि जेतिरो असांजो हक़ु थिए असांखे उहे ग्रेस मार्कूं ॾिनियूं वञनि। इहो पहिरियों दफ़ो थियो आहे तारीख़ में त जेके सुवाल ग़लति उन्हनि जूं मार्कूं नथियूं ॾिनियूं वञनि। इन खां अलावा 2-3 ॾींहं पहिरियां जेको STA जो सरबराह आहे खंड साहब उहो ख़ुदि मीडिया ते आयो उन हिते इहो तस्लीम कयो त जेको आहे सो जेको असांजो रेशो बीठो आहे 1 खां 2% CSS जो बि 1 खां 2% बीठो आहे। सो मां खंड साहब ॿुधाइणु चाहियां थो खंड साहब जेको CSS आहे उन जो रेशो 4% आयो आहे। तव्हांजो GST जो 0.80 रेशो आयो आहे। तव्हांजी टेस्ट जेको आहे सो CSS वांगुरु आहे ऐं तव्हां बि जेको आहे सो हाणे जेकॾहिं CSS में तव्हां पाण मञो था टेस्ट CSS जे बराबरि आहे पोइ CSS में 40 ते पास आहे ऐं असांखे बि 40 ते जेको आहे सो पास कयो वञे। ऐं हर दफ़े तव्हां असांजा हक़ मारींदा आहियो। PhD 2013-14 NTS में मुंहिंजूं 76 मार्कूं तव्हां 60 मार्कुनि वारनि छोकिरियुनि खे तव्हां 20 मार्कूं ॾेई उते असांजो हक़ मारायो। GST में मां यूनियन काउंसिल पीर बख्श में फर्स्ट पोजीशन ई मुंहिंजी उते तव्हां हिकिड़ी सीट चयो त फीमेल जी आहे। असां जॾहिं उहा RSU मां वेरीफाई करायूंसीं त उहा तव्हां सीट फीमेल जी न हुई उहा तव्हां किथे ॿिए हंधि खपाए छॾी। हर दफ़े तव्हां नौजवाननि सां सिंध जे नौजवाननि सां तव्हां ज़ुल्म करे ऐं जेको आहे सो छोकिरियुनि खे ॾींदा आहियो। नियाणियुनि खे जो असांखे उन्हनि सां साड़ो न आहे पर नियाणियुनि खे जो था त नियाणियुनि खे बि ॾियो। नियाणा काॾे वञनि असुल ज़िम्मेवारी त नियाणियुनि जे मथां आहे न। उहे शादीअ खां रहिजी वञनि था उन्हनि जा वॾा मसाइल मसाइल थियनि था। का छोकिरी टीचर थिए थी त उहा बेरोज़गार सां शादी नथी करे घरनि में झेड़ा थियनि था वॾा। सो महिरबानी करे असांजी रिक्वेस्ट आहे त वधि खां वधि उमेदवारनि खे 40 ते पास कयो वञे। सीटूं बि तमामु घणियूं 46,000 आहिनि। सिंध जे तव्हां स्कूलनि जी हालति ॾिसो कंहिं स्कूल खे चौदीवारी न आहे किथे वॉशरूम न आहे किथे जेको आहे पीअण जे लाइ पाणी न आहे। तव्हां असांजो जेको एजुकेशन जो स्टैंडर्ड आहे असांखे अफ्रीका वारो ॾिनो आहे ऐं असांखां मयार तव्हां लंडन वारो घुरो था। सो इहा ग़लति ॻाल्हि आहे। असां सलाम पेश कयूं था डॉक्टर कादिर मक्सी साहब खे जंहिं चयो आहे त जेकॾहिं इहो टेस्ट उस्ताद हल करे सघनि सॉरी हिनखे जेकॾहिं इहो टेस्ट मिनिस्टर MPS हल करे सघनि था त पोइ तव्हां भले जेको आहे टेस्ट तव्हां प्राइमरी उस्तादनि खे ॾियो। तव्हां ॻाल्हि कई त जेकॾहिं पढ़ियल आहिनि त उहे कॾहिं बि माना कंहिं अणपढ़ियल नौजवान सां शादी नथियूं कनि पर को पढ़ियल लिखियल नौजवान छोकिरो आहे उहो अणपढ़ियल नियाणीअ सां सालनि जा साल माना करे ऐं माना उहो गुज़ारे वञे थो ज़िंदगी। बाबा हे चवंदा जेकॾहिं नियाणियुनि खे 40 ते पास कयो वञे थो त नौजवाननि खे पास करे ॾिना वञे। बिल्कुलु सही था चवनि। सभु दोस्त सभु ॾिसो था ॾाढो जज़्बाती थिया आहिनि ऐं असल में थियो ईअं त काफ़ी माना उमेदूं हुयूं दोस्तनि में टेस्ट पास कंदा असांखे रिश्ता टुटी पिया आहिनि। ऐं ॿियो इहो त असांजो मिनिस्टर साहिबु जेको चवे थो त IB वारनि सवाल घुमाए फिराए ॾिना। बाबा घुमाए फिराए त ॾियो सवाल इहे उन्हनि ग़लति ॾिना त उनजो जवाबु असां काॾे आणियूं। सो इहो मसइलो ईअं आहे। ऐं दोस्त जेके आहिनि सभिनि पंहिंजो मौक़िफ़ पेश कयो ऐं सॼी सिंध में तव्हां ॾिसो था एहतिजाज थी रहियो आहे त 40 ते पास कयो वञे। सॼी सिंध में जो इहो हिकु ई आवाज़ु आहे ऐं सभिनि खे इंसाफ़ मिले। महिरबानी तव्हां सभिनी जी ॾिसण वारनि जी। ऐं इनशाला वरी असां तव्हां ॿियो हिकिड़ो दोस्त बीठो आहे असांजो जेको चए थो मां कुझु ॻाल्हाईंदुमि। सो हिन यार खां पुछां। अस्सलाम वालेकुम। जीअं त अॼु असां खैरपुर खां आया आहियूं। खैरपुर खां असांजो नौजवान दोस्त समाज सुधारक नकाश अहमद वड़ो मौजूदु आहे। हींअर हू पंहिंजा व्यूज़ पेश कंदो तव्हां जे अॻियां। सो हींअर हलूं था नकाश वड़े तरफ़ ऐं हिन खां व्यूज़ वठंदासीं त हुनजो छा मौक़िफ़ आहे। अस्सलाम वालेकुम। जीअं त अॼु असां खैरपुर खां आया आहियूं गड़ी ख़ुदा बख़्श के बेनज़ीर जे मज़ार ते एहतिजाज लाइ। मसइलो इहो आहे त नौजवाननि में हिकु बेचैनी फैलिजी वई आहे। असांजे नौजवाननि सां वॾो ज़ुल्म थी रहियो आहे। असल में जेको आहे IBA जूं हेॾियूं ग़लतियुनि बावजूदि 45 ग़लतियूं आहिनि IBA जूं। पंहिंजे ग़लतियुनि खे लिकाइण जे लाइ सुधारण बजाए जेको असांजे नौजवाननि खे माना 90% खे माना फेल करार ॾिनो वियो। इहो हिकु सरासर ज़ुल्म आहे छो त असांजो नौजवान एतिरो
अनपढ़ियल ना आहे, पढ़ियल लिखियल आहिनि खोड़ वीचारा डिग्रियूं करे वेठा आहिनि, पर उन्हनि खे असल में खयों नथो वञे। मसइलो इहो आहे त हाणे जेके नौजवान हिते आया आहिनि उन्हनि खे 40+ ते पास कयो वञे ऐं जेको आहे 55 वारो जेको आहे उहो बि ख़तमु कयो वञे ऐं जी इन सां इन सॼे लाइव कवरेज खां बाद शहीद मोहतरमा बेनज़ीर जे मज़ार ते हाज़िरी ॾिनीसीं ऐं उन खां पोइ सभिनी खां पंहिंजा व्यूज़ वरितासीं। हाणे असांखे ॾींदा इजाज़त, सभु दोस्तनि खे लाइव मौक़िफ़ असीं पंहिंजो ॿुधायोसीं, सभिनी दोस्तनि जा कमेंट ॿुधायोसीं। सखर खां समाज सुधारे के स्टेट फाउंडेशन जी चेयरपर्सन अदी शाइस्ता खुसो जो व्यूज़ ॿुधायोसीं। उन खां अलावा हिते आयल उमेदवारनि जा व्यूज़ ॿुधायासीं। हाणे असीं तव्हां सभिनी खे इजाज़त वठंदासीं। अल्लाह हाफ़िज़। ख़तमु कर।